हिंगोरजा में अपडेट वठंदासीं टाइम न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल जब्बार चांद खां। अब्दुल जब्बार, छा अपडेट्स आहिनि नवां वटि हिंगोरजा में जेका बरसात पई आहे? जी बिल्कुल मेहताब तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोरजा में किथे हल्की किथे तेज़ पहिरियां तूफ़ान अचण खां पोइ बरसात शुरू थी हुई। केतिरनि ई हंधनि जा पाणी बीठल आहे गिचनि रस्तनि ते। जो सोशल मीडिया ते हिकु तहरीक हलाइण खां पोइ इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। उन्हनि यकीन ॾियानी करे त इहा हिंगोरजा जे जेके शहरी आहिनि उन्हनि जो जेके गिचनि खां पाणी जल्द कढियो। उन ॿिए पासे मां ॿुधाईंदो हलां बरसाति पवण सबबि केतिरा ई सोलर जे जेके प्लांट लॻल आहिनि, प्लेटूं ऐं कचा जेके छपरा हवा लॻण सबबि उॾामी विया। ऐं गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल भोंगलखाना चांग जी चौदीवारी जो हवा लॻण सबबि धमाके सां किरी पई, जंहिंजो कंहिं बि हिन वक़्तु ताईं नोटिस न वरितो आहे। ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु बिजली जो जेको निज़ाम आहे केतिरनि ई कलाकनि खां धरम भरम आहे। जॾहिं त असां लाइनमैन सुप्रींटेंडेंट राब्तो कयो त उन जे चवण मुताबिक़ तमामु जल्द बिजली जो निज़ाम बहाल कयो वेंदो। जी अब्दुल जब्बार चांद, महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ। मुख़्तलिफ़ शहरनि मां बरसात